डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन एस्टैब्लिशमेंट शहीद बेनज़ीर आबाद तारिक अली सोलंकी जी सदारत हेठ एंटी करप्शन एस्टैब्लिशमेंट के वधिक फाल बणाइण जे सिलसिले में एक अहम इजलास संदसी ऑफिस में थी गुजरियो। इजलास में एंटी करप्शन शहीद बेनज़ीर आबाद सांगड़ नुशरत फिरोज जे असिस्टेंट डायरेक्टर सर्कल ऑफिसरन ऐं इंस्पेक्टरन शिरकत कई। इन मौके ते डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन तारिक अली सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त अवामी शिकायतुनि जे हवाले लाइ तमाम जल्द शहीद बेनज़ीर आबाद सांगड़ ऐं नुशरत फिरोज में खुली कचहरी मुनक़द कई वेंदी। उन वधीक चयो त करप्शन मुल्क के अॾो ई जियां खाई रही आहे, जंहिंजो ख़ात्मो ज़रूरी आहे। हिन खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त हू करप्शन में मुलविस अनासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि ऐं पुराणियुनि पियल दरख़्वास्तुनि खे फौरी तौर ते उकलायो वञे ऐं एंटी करप्शन वटि मौजूद केसनि में मफ़रूर अमलदारनि जूं गिरफ़्तारियूं अमल में आंदी वञनि। हुन चयो त करप्ट अनासरनि जा सतायल जेके माण्हू एंटी करप्शन ऑफिस में मसइलनि जे हल लाइ अचनि था, उन्हनि जी ॾिनल दरख़्वास्तूं पिणु जाइज़ो वठो वञे, ईमानदारी सां उन्हनि जा मसइला हल कया वञनि ऐं अवाम सां कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी।